हर कोई ईअं थो चए त खिलंदे खाईंदे ओचितो ई ओचितो ही छा थी वियो। कोई राकास घुमी वियो या कोई कहर नाज़िल थियो जो रोशनियुनि ऐं रंगीनुनि सां जगमग ऐं चमकंदड़ दुनिया जा समूरा ख़ूबसूरत साफ़ सुथरा ऐं आसमान खे छुहंदड़ करोड़नि जी आबादीअ वारा शानदार शहर भिड़भांग थी विया। इमारतूं ऐं इबारतूं त बीठल आहिनि, पर उन्हनि जा मालिक इंसान केॾा ग़ाइब थी विया आहिनि ऐं ईअं थो लॻे त हज़ार सालनि खां पोइ वरी इंसान ग़ारनि में लिकी विया आहिनि। हिन दफ़े खेनि लिकण ते मजबूर कंदड़ को देव हिकल जानवर न, पर ॾिसण में न ईंदड़ हिकु नंढड़ो तरीन जीव आहे जंहिं दुनिया खे कंबाए छॾियो आहे। चौधारी हियां ॾियारींदड़ वैरानी ऐं ख़ामोशी तारी थी वई आहे। पहिरियों दफ़ो मस्जिदूं, मंदर, कलीसाऊं, ओतारा, ख़ानकाहूं वैरान थी वियूं आहिनि। मंदरनि जा खिंड वॼाईंदड़ बावा जान बचाए भॼी विया आहिनि। स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियूं, होटलूं, हवाई जहाज़, क्रूज़, शराबखाना, क्लबूं, डिस्कोज़, म्यूज़ियम, रांदियुनि जा मैदान, तक़रीरुनि ऐं तक़रीबुनि जा हाल वैरान थी वाक़ा करे रहिया आहिनि। असां ऐं असांजे वेझनि वॾड़नि जे सांभर में अहिड़ो दौरु कॾहिं बि न आयो आहे। हिकिड़े नंढे जीव दुनिया जी वॾियुनि ताक़तुनि जे गोलियुनि, बमनि, बारूदनि, मीज़ाइलनि, रॉकेटनि, बहरी ॿेड़नि, आबदोज़नि ऐं एटम बमनि खे बेकार ऐं बेवस बणाए छॾियो आहे। उन्हनि जी जाइ नाज़ुक नफ़ीस न्याणियुनि यानी डॉक्टरनि ऐं मेडिकल अमले मैदान संभालियो आहे ऐं साबित थी वियो आहे त इल्मु ऐं मुहज़िबपणो वहशत जे औज़ारनि ते भारी आहे। हिन खां अॻु, बल्कि तारीख़ खां बि अॻु, हिन खां वधीक ख़तरनाक वबायूं आयूं ऐं किरोड़े माण्हू लोढ़े वयूं। रुगो 1346 खां 1353 ताईं आयल प्लेग उर्फ़ ताउन जी वबा में 7.5 करोड़नि खां 20 करोड़नि ताईं माण्हू मारिजी विया हुआ। रुगो 1918 जे स्पेनिश फ्लूअ में 5 करोड़ माण्हू अजल जो शिकार थी विया। उनखां सवाइ सवें दफ़ा वबाऊं आयूं जेके लखें करोड़े माण्हुनि खे लोढ़े वयूं। उन्हनि में प्लेग, वॾी माता, कालरा, कोढ़, मलेरिया, फ्लू, एड्स, सारस, एबोला, बर्ड फ्लू ऐं ॿियूं बीमारियूं शामिल आहिनि। जॾहिं कलीसा शिकस्त खाधी ऐं इंसानी ज़हन कुझु आज़ादु थियो त उन केतिरनि ई बीमारियुनि खे ख़तमु ऐं बाक़ी ॿियनि खे कंट्रोल में आणे वरितो। अहिड़ी मोतमार वबा बाबति अरबपति दुनिया जे अमीर तरीन ऐं सियाणे माण्हूअ बिल गेट्स 2015 में ख़बरदार करे छॾियो हो। हिकु लेक्चर में हिन चयो त वक़्तु अची रहियो आहे त असांखे मीज़ाइलनि बजाए माक्रोब सां मुक़ाबिलो करणो पवंदो। असांजा वॾा हथियार मीज़ाइल ऐं एटम बम बेकार थी वेंदा। हाणे असांखे रुगो मेडिकल रिसर्च ऐं उन जी महारत ई बचाए सघे थी। Today, the greatest risk of global catastrophe doesn't look like this. Instead, it looks like this. If anything kills over 10 million people in the next few decades, it's most likely to be a highly infectious virus rather than a war. Not missiles, but microbes. Now, part of the reason for this is that we've invested a huge amount in nuclear deterrence. But we've actually invested very little in a system to stop an epidemic. We're not ready for the next epidemic. कोरोना वायरस वसीले हिन कालम लिखण ताईं दुनिया में 13 लख माण्हू बीमार ऐं 72,000 माण्हू दर्दनाक मौत मरी चुका आहिनि। चवनि था त फ़ौतियुनि जो तइदादु केतिरनि लखनि ताईं ऐं बीमारनि जो तइदादु उन खां बि वधीक मिलियन्स में पहुची सघे थो। नरगो मीज़ाइल बेकार थी विया आहिनि, पर टोणा फीणा, इबादतूं, देसी दवाऊं बि बुछड़ियूं थी वियूं आहिनि ऐं हकीमनि तोड़े नानियुनि जा टोटका बि बेकार बणिजी विया आहिनि। मस्जिदुनि में तोड़े ॿाहिरि इबादतूं, निमाज़ूं, गिरजाउनि में ॿाकरण ऐं ॿाॾाइण, गऊं जो पेशाब पीअण, घिंड वॼाइण ऐं सॻा ॿधण सभु फज़ूल साबित थी विया आहिनि। अलाह जे घर काबे में इमाम अकेलो रोई ऐं रड़ी रहियो आहे। पोप पंहिंजो ख़िताब अकेलो बीठो पियो करे। मंदरनि मां माण्हू भॼी निकिता आहिनि। हाणे सभिनी जूं नज़रूं काफ़र साइंसदाननि ऐं डॉक्टरनि में आहिनि त कॾहिं था कोरोना जो इलाजु कढनि ऐं वैक्सीन ठाहिनि। ऐं इन ॻाल्हि जो बि यकीन आहे त हिन नई वायरस कोरोना जो इलाजु बि उहे ई काफ़र साइंसदान कढंदा ऐं जल्दी कढंदा, छो त हिननि अॻु में बि केतिरियूं बीमारियूं सुफ़े हस्तीअ तां मिटाए छॾियूं आहिनि, जहिड़ो क स्मॉल पॉक्स यानी वॾी माता, टीबी, मलेरिया, प्लेग यानी ताउन ऐं कालरा जो केतिरनि मुल्कनि मां ख़ात्मो करे छॾियो आहे। बिल गेट्स जे फंड ते पोलियो खे बि ख़तमु करण ते पहुता आहिनि, पर उन्हनि जी कामयाबी अॻियां असांजे माण्हुनि जी जिहालत रुकावट बणियल आहे। हुननि जो चवणु आहे त पोलियो जा फुड़ा न पियारींदासीं,
ऐं जिहालत जो इहो नारो जाहिलनि में निहायत मक़बूल आहे। असां माज़ीअ में पंहिंजे मुस्लमान साइंसदाननि खे मारे छॾियो या भॼाए छॾियो या वरी क़ैद करे छॾियो हो। तारीख़ ते नज़र रोड़ाइबी त सभिनी शुरूआती वॾनि मुस्लमान साइंसदाननि खे अज़ाब ॾिना विया। इब्न सीना जहिड़े जराह खे बि मुलनि हमलो करे संदन यूनिवर्सिटी खे ड्राए ख़तमु करे खेसि मारे भॼाए छॾियो हो। अॼु कोरोना जेका भयानक सूरत पैदा कई आहे, उनखां पोइ असांखे पाण ते पंहिंजे ख़्यालनि ऐं अमलनि ते गहराईअ सां सोचणो पवंदो ऐं पंहिंजे लाइ बका जो रस्तो कढणो पवंदो। दरअसल हक़ीक़त हीअ आहे त असांजे मुआशिरे जी सम्झ बिल्कुलु नंढड़ी आहे। इंसान ज़ात पारां हिन महिल ताईं हासिल कयल इल्मी ख़ज़ाने खां असां बिल्कुलु ख़ाली आहियूं ऐं हक़ीक़त यानी सचाईअ खां मुख़्तलिफ़ सबबनि करे बिल्कुलु नावाक़िफ़ आहियूं। सचाई जे बिल्कुलु उबतड़ हलूं था, उन करे असांखे हेठियुनि ॻाल्हियुनि ते गौर ऐं फ़िक्रु करणो पवंदो त हीअ ज़मीन ऐं हीअ दुनिया कंहिं ईरानी, अरबी या अंग्रेज़ हुक्मरान तरफ़ां गद्दारीअ जे इनाम तौरु मिलियल असांजे बाबे जी का जागीर न आहे, पर इहा ज़मीन कुदरत जी मिल्कियत आहे। असांजी ज़मीन समेत समूरी काइनात हर वक़्तु चुरपुर ऐं हरकत में आहे ऐं उन में हर घड़ीअ बदिलाव ईंदो रहे थो। हिक मां ॿीअ मां टी शइ वजूद में ईंदी रहे थी। असां ख़ुदि बि किरोड़े सालनि खां बदिलबा रहिया आहियूं ऐं अॻिते अञा बि बदिलजी नयूं शकिलियूं ऐं ख़ासियतूं वठंदा रहंदासीं। जीअं त असांजूं ज़िंदगियूं तमामु नंढियूं आहिनि ऐं काइनात जे तब्दीलियुनि जो अमल किरोड़े साल खाए थो, तंहिं करे असांखे 60 या 100 सालनि जी उमिरि में का बि कन जन नथी थिए ऐं जॾहिं काइनात कर मोड़े थी त असां वाइड़ा ऐं बताल थी वञूं था। इहो ज़रूरी न आहे त असां हिते हमेशह लाइ रहूं। जॾहिं बि कुदरत पासो वराए थी त असां फ़ना थी वञूं था। असांखे त हिन इंसानी शिकिल में अचण खे रुॻो 2 लख साल थिया आहिनि, जॾहिं त असां खां अॻु डायनोसार्स हिते 16.5 करोड़ साल ज़मीन ते मौजू कंदा रहिया। पर जॾहिं कुदरत कर मोड़ियो त हिक ई लहज़े में उहे डायनोसार हमेशह लाइ फ़ना थी विया। ऐं हाणे रुॻो संदन हॾावनि ढांचनि खे ॾिसी पक थिए थी त इहा मख़लूक बि हुई जंहिंजे वजूद खे को बि मज़हबी सियाणो ॼाणे न सघियो आहे। असांखे यादि रखणु खपे त असां कॾहिं बि फ़ना थी सघूं था, छो त हिन वक़्त ताईं गुज़िरियल 4.5 अरब सालनि में हिन ज़मीन ते 5 दफ़ा क़यामत जहिड़ी आफ़त अची चुकी आहे ऐं उन आफ़त वारे वक़्त में ज़मीन ते मौजूदु सॼी मख़लूक हमेशह लाइ फ़ना थी वई आहे। ऐं साइंसदाननि जो ख़्यालु आहे त इंसानी नादानी ऐं हमाकत जे करे असीं 6 क़यामत जे अध ते पहुची चुका आहियूं। असां कंहिं अहिड़े बाग़ जी मूरी या कुदरत जा दादला न आहियूं जो बची वेंदासीं। असांखे जेकॾहिं का शइ बचाए सघे थी त उहा आहे हिन कुदरत जे सचाई खे सम्झणु ऐं उनखे इंसान ज़ात जे भले लाइ इस्तेमालु करणु। अजायनि वहमनि ऐं विसवसनि मां पाण खे कढी हक़ीक़त ऐं सचाई जो पासो वठूं ऐं मुकमिल जदोजहद कयूं त हिते जटरा कयूं। इन सचाई ऐं हक़ीक़त जो नालो साइंस आहे, जेका कुदरत जो ग़ुलाम आहे। उन जी अदबी वसिफ़ कुझु हिन रीति आहे: साइंस इज़ द नेम ऑफ एफर्ट्स टू अंडरस्टैंड द रियलिटी ऑफ नेचर एंड टू यूज़ दिस रियलिटी इन द फेवर ऑफ मैनकाइंड। यानी साइंस उन्हनि कोशिशुनि जो नालो आहे जेके कुदरत जी सचाई खे सम्झण लाइ कयूं वञनि थियूं ऐं वरी उन लधल सचाई खे इंसान ज़ात जी भलाई लाइ इस्तेमालु कयो वञे थो। दुनिया जी वॾियुनि ताक़तुनि चीन ऐं अमेरिका पारां हिक ॿिए मथां इल्ज़ाम हणण खां पोइ इहो पक सां नथो चई सघिजे त हीउ ख़तरनाक वायरस कुदरत जे कारखाने में पैदा थियो आहे या बायोलॉजिकल हथियार ठाहींदड़ कंहिं लेबॉरेटरी में तयारु थियो आहे। जेकॾहिं बदकिस्मतीअ सां इहो कंहिं लेबॉरेटरी में तयारु थियो आहे त पोइ हिन जा असर ॾिसण खां पोइ दुनिया खे इहा ॻाल्हि चङी रीति सम्झी वञणु खपे त इन तरह जी जंग में को बि फातिह न थी सघंदो ऐं इहा जंग इंसानी नसुल खे हमेशह लाइ फना करे सघे थी। हीअ जरासीम या जीवड़ा जेके असांखे बीमार कनि था उहे असांखे कई अरबे साल अॻु पैदा थियल आहिनि। हिननि जा तमामु घणा क़िस्म आहिनि जिन मां कुझु असां लाइ फ़ाइदेमंद ऐं घणा नुक़सानकार ऐं तबाही आणींदड़ आहिनि। मिसाल तौरु जेके असांजे आंड्रे में रहनि था ऐं विटामिन B12 पैदा कनि था ऐं ॿिया असांजे खाधनि जहिड़ो क ॾही, लस्सी, रिशास्ते, डबल रोटी, पापे ऐं चीज़ में आहिनि। ॿियो त हीअ जरासीम तमामु घणी तइदाद में आहिनि
उनजो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त रुॻो हिकु सनी सुईअ जे चुंभ ते उहे किरोड़नि जी तइदाद में मौजूदु आहिनि। उहे जरासीम इंसान ऐं जानवर जे ॼमण खां वठी मरण ताईं ऐं मरण खां पोइ बि आख़िर ताईं उन सां हर घड़ीअ गॾु हूंदा आहिनि ऐं पिया हमला कंदा आहिनि। पर कुदरत इंसानी जानवर में उन्हनि जरासीमनि सां विढ़ण ऐं उन्हनि खे मारींदो रहण जो निज़ाम क़ाइमु कयो आहे, जंहिंखे इंसान जे बचाव जो सिरिश्तो यानी इम्यून सिस्टम चइजे थो। इहो बचाव जो सिरिश्तो उर्फ़ इम्यून सिस्टम सिहतमंद माण्हुनि ऐं जानवरनि में सुठो ऐं किन में वरी हल्को या ढरो थिए थो। जरासीमनि ऐं बचाव वारे सिरिश्ते जो पाण में ॼम खां वठी मौत ताईं हर लम्हे मुक़ाबिलो हलंदो रहे थो ऐं जॾहिं इंसान या जानवर कुराड़ो ऐं कमज़ोर थी वञे थो त पोइ जरासीम मल मारे वञनि था ऐं साह वारो इंसान तोड़े जानवर मौत जे मुंहं में हलियो वञे थो। इहे जरासीम जानवर तोड़े इंसानी जिस्मनि में लॻ लॻाव कंदा हिक मां बदिलजी ॿिया थी वञनि था। हिकिड़ा मौतमारनि मां सबाजा थी वञनि था ऐं ॿिया वरी घटि ख़तरनाक मां बदिलजी मौतमार थी वञनि था ऐं हिक ई वक़्त में किरोड़ इंसाननि खे अजल जो शिकार बणाइनि था। पर साइंसदाननि 14हीं ऐं 15हीं सदीअ में कलेसाई पादरियुनि जी असर घटिजण खां पोइ उन्हनि ते कामयाबु खोजना करे कुझु ई ॾहाका अॻु केतिरियुनि ई बीमारियुनि खे हमेशह लाइ ख़तमु करे छॾियो आहे ऐं बाक़ी जेके बीमारियूं रहनि थियूं उनखे बि अधमो करे कंट्रोल में आंदो आहे। पर इंसान ज़ात लाइ एॾो वॾो कमु करण जे बावजूदु हज़ारे लखे साइंसदान मज़हबी पादरियुनि ऐं मुलनि पारां मारिया या ज़िंदा जलाया विया ऐं केतिरा त सॼी आकहि समेत बाहियुनि जी ओड़ाहनि में विधा विया। पर जीअं त हू कुदरत जे सचाई ते बीठल हुआ तंहिं करे मरंदा बि रहिया, सड़ंदा बि रहिया, पर नेठि कामयाबु थिया। आख़िरी नतीजो इहो ई निकितो त साइंसदान जे सचायुनि ऐं कुदरत जी हक़ीक़तुनि अॻियां पिंडित मुला ऐं पादरी बेवस्ती ख़ामोश थी विया ऐं हाणे जॾहिं उहे मुला पिंडित ऐं पादरी पाण बीमार थियनि था त पाण खे टोड़ा फीरा करण बजाए या पढ़ियल पाणी ऐं मिटी फकणे पीअण बजाए या गऊं जो पेशाब या छीणो वापराइण बजाए पाण खणाए उन्हनि ई अस्पतालुनि में पहुचनि था जिन जे इलाज ते संदन वॾा या सीनियर मुला पिंडित ऐं पादरी लानतूं ऐं मलामतूं वसाईंदा रहिया आहिनि। ॻाल्हि इहा सम्झणी आहे त जरासीम कुदरत जे कारखाने में मटबा सटबा रहंदा ऐं नवां ख़तरनाक जरासीम बि पैदा थींदा रहंदा। तंहिं करे असांखे उन्हनि जो मुक़ाबिलो करण लाइ साइंसी इल्मनि जो सहारो वठिणो पवंदो ऐं नयूं टेक्नोलॉजियूं ऐं इल्म सिखणा पवंदा। अजायनि अहवालनि, निंडुनि, ख़्वाबनि ऐं ख़्यालनि खे छॾे तइलीम ऐं हर तरह जे साइंस जो माहिर थियणो पवंदो ऐं उन लाइ इस्पतालुनि, औज़ारनि ऐं माहिरनि ऐं तइलीमी इदारनि जो ढांचो ठाहिणो पवंदो ऐं ॾींहं राति महिनत करे अॻु थियल तहक़ीक़ खे सम्झी वरी उन सिलसिले खे अॻिते वधाईंदे नई खोजना बि करणी पवंदी ऐं नवां औज़ार ऐं उसूल बि तरतीब ॾियणा पवंदा। असांजे मुआशिरे जा इख़लाक़ी क़दुर सॼी दुनिया खां पुछड़ा आहिनि। दरअसल असांजो सॼो मुआशिरो सियासत खां समाजियत, मज़हबी अमलदारी खां वठी समाजी ज़िम्मेवारीअ ताईं सॼो कूड़ ऐं मुनाफ़िक़त ते बीठल आहे। इस्लाम में चयो वियो आहे त सचो माण्हू अलाह जो दोस्त आहे ऐं रब फरमायो आहे त मुनाफ़िक़ खां काफ़िर बहितर आहे। पर असांजो सॼो मुआशिरो कूड़, ठगी, लालच, मुनाफ़िक़त ऐं साज़िश ते बीठल आहे। जॾहिं कोरोना आयो त मग़रिबी दुनिया में शयुनि जा अघ सस्ता कया विया ऐं हर शइ मौजूदु करे ॾिनी वई। पर असां वटि आम वाहिपे जूं शयूं पिणु महांगियूं कयूं वयूं। नूरानी चेहरनि ऐं शरई लिबास पाईंदड़ वापारियुनि 100 रुपए वारी शइ जो अघु 3000 रुपया करे छॾियो ऐं इहा वरी अलॻि ॻाल्हि आहे त सुभाणे उन नाजाइज़ मुनाफ़े मां उमरा ऐं हजब कया वेंदा ऐं ॾेखा लाइ थोरे घणे सदके जी ख़ैरात ऐं मानी पिणु कई वेंदी। अमेरिका जी रियासत न्यूयॉर्क में जॾहिं गवर्नर पारां रिटायर्ड कामोरनि ऐं मेडिकल अमले खे अपील कई वई त उहे कोरोना जी मुसीबत में अची हथु वंडाइनि त रुॻो न्यूयॉर्क में 30,000 डॉक्टर ऐं नर्सुनि समेत ॿियो अमलो पहुची वियो, जॾहिं त उन सॼे स्टाफ खे इन्फेक्शन ऐं सिर जो ख़तरो पिणु 100 सैकड़ो हुयो। असां वटि वरी उनजो उबतड़ कमु थियो ऐं हिकिड़ा डॉक्टर ड्यूटियुनि खां भॼी विया ऐं ॿिया लिकी विया। राशन जो ऐलान थियो त समूरा ताक़तवर ऐं बाअसर माण्हू जिन में चूंडियल नुमाइंदा कामोरा ऐं उन्हनि जा वाठा शामिल हुआ उहे सॼो सामान पंहिंजे घरनि मां खणाए विया। पर मग़रिबी मुल्कनि में माण्हुनि खे राशन हर घर ते बिना पैसे जे पहुचायो वञे थो। मदद लाइ अगरि कोई कमज़ोर माण्हू फ़ोन करे थो त ख़ूबसूरत छोकिरा ऐं छोकिरियूं रज़ाकाराणे तौर ते दवाऊं ऐं खाधो पहुचाइण लाइ दरनि ते अची वञनि था। कोरोना खां पोइ बिल गेट्स $10 करोड़ जी इमदाद ॾिनी ऐं हज़ारे अदाकारनि, सरंदीअ वारनि करोड़नि जा फंड ॾिना ऐं अञा बि ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त असांजे मुनाफ़े खोर वापारियुनि, कामोरनि, करप्ट सियासतदाननि खे ॼण त अधरंगे जी बीमारी लॻी वई आहे ऐं ज़बान तोड़ बैंक जे चेकनि ते हलंदड़ संदन आङुरियूं ॼण मंडिजी वयूं आहिनि। मग़रिबी मुआशिरे में जेकॾहिं को कमज़ोर या घणो सामान खणंदड़ दरवाज़ो न खोले सघंदो या किथे किरी पवंदो त समूरा लंघंदड़ माण्हू हिकदमि डोड़ी ईंदा ऐं उनजी मुकमिल मदद कंदा।
पर असां वटि जेकॾहिं को रोड हादसो थिए थो ऐं मुसाफ़िर मरी या बेहोश थी वञनि था त भर पासे वारा माण्हू उन्हनि जी मदद करण बजाए हादसे जो शिकार थियलनि जूं वाचूं, मोबाइल फोन, बटूं, थेला ऐं सभु सामान खणी वञनि था। एतिरे क़दुरु जो उन्हनि जा बूट ऐं कपिड़ा या कोट बि लाहे वञनि था ऐं खेनि उघाड़ो करे मरण लाइ छॾे वञनि था। इहे आहिनि असांजा इख़लाक़ी क़दुर। हैरत जी ॻाल्हि वरी इहा आहे त असांजे कमज़ोर इख़लाक़ी क़दुरनि वारा माण्हू वरी मग़रिब ते तनक़ीद कंदे इहो बि चवनि था त मग़रिब वारा इख़लाक़ी ज़वाल जो शिकार आहे। जेकॾहिं असां मुसीबतुनि खां निकिरणु चाहियूं था त असांखे उन्हनि सभिनी मामलनि खे ठाहिणो पवंदो ऐं उहो सभु कुझु रुॻो चवण या तक़रीर करण सां न थींदो, पर उन लाइ जदीद इख़लाक़ी साइंसी तइलीम, हर शोबे में महारत, मईशत में हिक जहिड़ी तरक़ीअ जा मौक़िया ऐं माशरत में समाजी बराबरी, इंसानी हक़, औरतुनि जा हक़, ख़्यालनि ऐं सोचुनि जी आज़ादी, समाजियत ऐं इख़लाक़ियात में मुकमिल सुधारो आणणो पवंदो, जंहिंखां पोइ हिकु बहितर इंसानी मुआशिरो पैदा थी सघंदो। उनखां सवाइ असांखे एतबार जोॻो सियासी सिरिश्तो पिणु ठाहिणो पवंदो ऐं मस्करनि, चमचनि, हवाई माण्हुनि ऐं रांदीगरनि खे हुकूमतूं ॾियण बजाए ईमानदार, अहल ऐं कैरियर सियासतदाननि खे चुनणो पवंदो, न त जंहिंजी हमेशह वाइड़ी रहंदी। इहो सम्झणु खपे त जरासीमनि सां मुक़ाबिलो त हिकु मसइलो आहे, पर धरतीअ खे उन ते मौजूदु हयातियात ऐं निबातात खे ख़तमु करण जा ॿिया बि मज़बूत सबब थी सघनि था, जिन जो मुक़ाबिलो करण लाइ असांजे मुआशिरे खे इल्म, अमल ऐं इख़लाक़ियात सां हथियारबंद थियणो पवंदो, छाकाणि त हिन ज़मीनी ज़िंदगीअ जे इम्कानी तबाहीअ जा के ॿिया सबब बि थी सघनि था। नंबर 1, ख़िला में कंहिं उॾामंदड़ पथर यानी एस्ट्रॉइड जो ज़मीन सां टकराइजणु। नंबर 2, पंहिंजे मदार मां नितल कंहिं आज़ाद गिरह जो धरतीअ सां टकराइजणु। नंबर 3, धरतीअ जे चौधारी मौजूदु इलेक्ट्रोमैग्नेटिक सिरिश्ते जो ख़तमु थियणु। नंबर 4, ज़मीन जे अंदरि ॿरंदड़ ज़मीन जे अंदरें तह जो थधो थी वञणु। नंबर 5, ख़िला मां ईंदड़ गामारेज़ जो ज़मीन ते तूफ़ान बर्पा थियणु। नंबर 6, इंसाननि जे विच में कंहिं ख़तरनाक एटमी जंग जो लॻणु। नंबर 7, इंसाननि जे बुछड़नि अफ़ालनि सबबि धरतीअ जो माहौलियाती निज़ाम यानी एनवायरमेंटल सिस्टम तबाह थियणु। नंबर 8, कंहिं रुलंदड़ ब्लैक होल जो ज़मीन जे वेझो अचणु। नंबर 9, सिज जे बाहि जे उलनि जो ज़मीन ते वॾो तूफ़ान अचणु। नंबर 10, सिज जो आहिस्ते आहिस्ते थधो थी विसामजी वञणु। 5 अरब सालनि खां पोइ सिज विसामजी हिकु ॿरी वियल टांडो बणिजी वेंदो ऐं उनखां घणो अॻु में ई ज़मीन ते ज़िंदगी ख़तमु थी वेंदी, पर उनखां अॻु उन में मथियां सबब कंहिं वक़्तु बि ज़मीन ते तबाही आणे सघनि था। ॼाणायल सबबनि खे नज़र में रखंदे असांखे के बहितर समाज ॾियण लाइ अहिड़ियूं कोशिशूं वठणियूं पवंदियूं जंहिंसां इंसान ज़ात जी ज़िंदगी ऐं उनजी माउ यानी ज़मीन ते ईंदड़ इम्कानी मुसीबतूं मुमकिन हद ताईं घटाए सघिजे।